असां वटि असांजे मुल्क में या सूबे सिंध में मुख़्तलिफ़ मौक़नि ते शख़्सियतुनि जे हवाले सां या वाक़िअनि जे हवाले सां मोकलूं थियनि थियूं। जीअं हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे मेले जे मौक़े ते मोकल थिए थी, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, हज़रत सचल सरमस्त या शब बरात आहे, शब मेराज आहे। उन खां अलावा कुझु वरी ज़िलनि में ज़िले जे हिसाब सां मोकल आहे। जीअं कंबर ज़िले जे अंदरि जॾहिं ज़िलो ठहियो उन तारीख़ ते, या मटियारी ज़िले में बि सीनियर सियासतदान मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम साहब जे हवाले सां, या ॿियनि ज़िलनि में बि ज़िले जे हिसाब सां बि मोकल थिए थी। हाणे उन ते कुझु अर्ज़ु रखिणो आहे त हाणे जीअं असांजी तमामु वॾी शख़्सियत आहे, अज़ीम शाइर आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह। हाणे उन ॾींहं ते मोकल करण जे बजाए जेकॾहिं असां स्कूलनि में कॉलेजनि में शाह लतीफ़ ते प्रोग्राम थियनि, जशन लतीफ़ मुनक़द कयो वञे, शागिर्दनि में तक़रीरी मुक़ाबला हुजनि, सुवाल जवाब हुजनि, उस्ताद तक़रीरूं कनि, या हर शहर ॻोठ जे अंदरि अहले इल्म अहले अदब माण्हू मौजूदु आहिनि, शाइर आहिनि, अदीब आहिनि, वकील आहिनि, उन्हनि खे उन ॾियारे स्कूल में दावत ॾिनी वञे। उन्हनि शख़्सियतुनि खे उन्हनि जी बि इज़त अफ़ज़ाई थींदी। उन्हनि खे घुराए ज़बरदस्त हिकिड़ो प्रोग्राम रखियो वञे, उन्हनि खे महिमान ख़ासि बणाए वञे, उहे अची शाह लतीफ़ जी ज़िंदगीअ ते उनजी शाइरीअ ते ॻाल्हाइनि, त वधीक बहितरु आहे इन जंहिंजो हिकु ॾींहुं मोकल कई वञे। ऐं काफ़ी ॿारनि खां तव्हां पुछंदव त चवंदा भाउ स्कूल छो न विया आहियो, चए अॼु असांखे मोकल आहे। छाजी मोकल आहे? चए ख़बर न आहे अलाए छाजी मोकल आहे। माना हुननि खे मोकल जी बि ख़बर न आहे त असांजे स्कूल में मोकल छाजी आहे। हाणे जीअं शब मेराज आहे, मेराज जी राति इबादत थिए थी, पर जेकॾहिं उनजी मोकल जे बजाए उन ॾींहं ते स्कूलनि कॉलेजनि में मेराज जे हवाले सां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ज़िंदगीअ ते तक़रीरी मुक़ाबला हुजनि, सवाल जवाब हुजनि, मेराज जे मुतलिक़ गुफ़्तगू हुजे, ऐं उन ई शहर या ॻोठ सां लाॻापियल शख़्सियतुनि आलिमनि या ॿियनि दानिशरनि खे घुराए मेराज ते ॻाल्हायो वञे, नबी पाक जी सीरत ते ॻाल्हायो वञे, त इहो बहितरु थींदो। ऐं ॿारनि में जेको आहे सो तक़रीरी मुक़ाबला स्कूलनि जे अंदरि तमामु ज़रूरी आहिनि, छो जो उन में उन्हनि में खिताबत जो दांव अचे थो, तक़रीर करण जो दांव अचे थो, एतमाद अचे थो। तक़रीरी मुक़ाबला स्कूलनि में मुख़्तलिफ़ मौक़नि ते थियणु खपनि ऐं इहे तमामु ज़रूरी आहे। जीअं सचल सरमस्त आहे, उनजे ॾिहारे ते उनजी सीरत ते उनजी ज़िंदगीअ ते सवाल जवाब हुजनि, तक़रीरूं हुजनि। अलामा इक़बाल जो ॾिहारो आहे त इक़बाल जी ज़िंदगीअ ते उनजी शाइरीअ ते ॻाल्हाए वञे, तक़रीरी मुक़ाबला थी वञनि, छो जो अलामा इक़बाल जो जेको सब्जेक्ट मज़मून आहे उहो असांजो स्कूल खां 6वीं खां वठी पोइ यको ग्रेजुएट ताईं इम्तिहाननि ताईं हलंदो रहे थो। अलामा इक़बाल जी शख़्सियत मज़मून त हर कोर्स में आहे, हर इम्तिहान में आहे। ईअं ई जेके मुख़्तलिफ़ शख़्सियतूं जंहिंजा ॾिहाड़ा मल्हाया था वञनि, त उन मोकल करण जे बजाए उन्हनि जे ॾींहं स्कूलनि में मल्हाया वञनि। ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾिहाड़ो आहे, त रुगो जुलूस थिए थो या को थोरो लंगर न्याज़ विरायो थो वञे, पर सीरत जे ते मुक़ाबला हुजनि, क्विज़ कॉम्पिटिशन हुजनि, तक़रीरी मुक़ाबला हुजनि, उनजी सीरत ते शागिर्दनि खे तयारु कयो वञे। उन्हनि खे पहिरियां उस्ताद साहिबान तक़रीरूं लिखी ॾियनि, उन्हनि खे यादि कराए वञे। उन ॾींहं ते तमामु बहितरीनु हिकिड़ो ॾींहुं हो स्कूल में कॉलेज में मल्हायो वञे। इन जे जेका मोकल कई, मोकल करण जो त को फ़ाइदो ई कोन्हे। उन सां छा थींदो, ॿारनि खे त ख़बर ई कोन्हे त अॼु असांजी छाजी मोकल आहे। मोकलूं हुए बि तमामु घणियूं आहिनि, पर शब मेराज, शब बरात अहिड़नि मौक़नि ते स्कूलनि में मुक़ाबला हुजनि, तक़रीरी मुक़ाबला हुजनि, गुफ़्तगू हुजे, ऐं ॿाहिरिनि माण्हुनि खे सुठनि शख़्सियतुनि खे घुराए उन्हनि खे उन मौज़ू ते ॻाल्हाए वञे, जीअं उन्हनि खे हिकिड़ी ॿारनि खे हिकिड़ी मालूमात मिले, नौजवाननि खे ख़बर पए। नबी पाक जी सीरत आहे, हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी ज़िंदगी, शाह लतीफ़ जी शाइरी उन ज़िंदगीअ ते ॻाल्हाए वञे, त जीअं उन्हनि खे मालूमात मिले, उहो वधीक बहितरु आहे मोकल करण जी। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद।